अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमानु अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र उत्लु मा ऊहिय इलैक मिनल किताबि व अक़िमिस सलाह वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक़रउल क़ुरआन फ़इन्नहु यअती यौमल क़ियामति शफ़ीअन लिअस्हाबिहि वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लुल इबादति तिलावतुल क़ुरआन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी साथी दिल जे मुहब्बत सां पांजे आका नामदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व दुर्रिय्यातिहि अजमईन। अज 3 रजबुल मुरज्जब 1447 हिजरी बेमुताबिक 20 जनवरी 2026 गोठ हामिद उजण उन जे अंदर ही अज़ीम शान प्रोग्राम रखियो वियो आहे अज़मत क़ुरान जे उनवान सां। अल्हम्दुलिल्लाह इन मदरसे जे अंदर हाफ़िज़ सगोरा तैयार थिया आहिनि जिन हिफ़िज़ इन मदरसे जे अंदर मुकम्मल कयो ऐं नाज़रा ऐं तालबात न्याणियों जिन कुरान मजीद नाज़रा पूरो कयो आहे उन्हनि जी भी ख़िमार पोशी कराई वेंदी।
उन्हनि जे ख़ुशीअ में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। ही मदरसा जिते हाफ़िज़ तैयार थियनि था, ही दीन जूं फैक्ट्रियूं। दुनिया जे अंदर असाई तव्हां खे कपिड़ो तेसी ताईं मिलंदो जेसी ताईं कपिड़े जो कारखानो जेकॾहिं बंदि हूंदो त पोइ तव्हां खे दुकाननि ते कपिड़ो न मिलंदो। जेको रखियल आहे इहो महीने ॿिनि में ख़तम थी वेंदो। मथां जेकॾहिं कारखानो बंदि थी वञे, कपिड़े ठाहिण जूं फैक्ट्रियूं बंदि थी वञनि, पोइ असाई तव्हां खे इहो कपिड़ो दुकाननि ते न मिलंदो। खंड जूं मिलियूं जेकॾहिं बंदि थी वञनि त पोइ दुकाननि तां खंड कान मिलंदी। जेका आहे या पूरी थी वेंदी, नई खंड न ईंदी। त जेका बि शइ आहे उनजी फैक्ट्री आहे, उनजो कारखानो आहे, उनजी मिल आहे। त अहिड़ी तरह सां ही मस्जिदनि जा पेश इमाम, ही तव्हां खे जेके ख़तीब नज़र अचनि था, वाइज़ कंदड़, ही जेके तव्हां खे मुफ़स्सिरीन, तफ़सीर लिखंदड़, तफ़सीर बयान कंदड़ नज़र अचनि था, आलिम ऐं हाफ़िज़ ऐं कारी जेके तव्हां खे नज़र अचनि था, इहे मदरसनि मां पैदा थियनि। इहे यूनिवर्सिटी मां कोन था पैदा थियनि, ये कॉलेज में पैदा कोन था थियनि। ये हाफ़िज़ कारी आलिम मुहद्दिस शेखुल हदीस बुजुर्ग जेके भी तव्हां खे नज़र अचनि पिया, जेके वफ़ात करे आ, ये सब मदरसनि जी पैदावार। मदरसा असाई तव्हां खे कामिल इंसान ॾिना। त दुश्मन जी नज़र बि कड़ी मदरसनि जे मथां आहे। ऐं मदरसा रहंदा छो त जेसी ताईं हिन दुनिया जे अंदर क़ुरान हूंदो त ही जहान हूंदो। पर हिन दुनिया मां जॾहिं क़ुरान हलियो वियो त पोइ ही जहान न बचंदो। भली हिन दुनिया खे बचाइण जूं वॾियूं क़ुवतूं मौजूद छो न हुजनि, हिन वक़्तु दुनिया तरक़ी कई आहे, पर हिन जहान खे बचाइण जो ज़रियो इहे दुनिया जूं तरक़ीअ वारियूं शयूं न आहिनि। हिन जहान जे बचा ऐं बका जो ज़रियो आहे क़ुरान मजीद। कंहिं बि शइ जो ज़िंदा हुजणु तॾहिं हूंदो जेसी ताईं उन में रूह हूंदो, पर जॾहिं उन मां रूह निकिरी वेंदो त उनखे मुअल चइबो, मुर्दो चइबो। त हिन जहान जो अल्लाह रूह मोकिलियो आहे। क़ुरान ॿुधायो आहे, क़ुरान जो नालो रूह। फरमाई वकज़ालिका औहयना इलैका रूहम मिन अमरिना। अल्लाह सही क़ुरान शरीफ जे अंदर क़ुरान मजीद जो नालो रूह बि ज़िक्र फरमायो आहे। जी जिब्राइल अलैहिस्सलाम जो नालो नज़ल बिहि रूहुल अमीन। अहिड़ी तरह सां क़ुरान मजीद जो अल्लाह नालो ज़िक्र फरमायो आहे, वकज़ालिका औहयना इलैका रूहम मिन अमरिना। मुंहिंजा महबूब तो से असां रूह वही कयो आहे। माने हिन जहान जो, हिन दुनिया जे जहान जो रूह आहे त क़ुरान मजीद आहे। जैसी ताईं हिन जहान जे अंदर क़ुरान मजीद हूंदो त ही जहान बि हूंदो, पर हिन जहान मां जॾहिं क़ुरान मजीद हलियो वियो त ही जहान ख़त्म थी वेंदो, हर शइ फना थी वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमा अहिड़ो दौर ईंदो, अहिड़ो दौर ईंदो, सयअतीहिम अलन्नास ज़मान ला यबक़ा मिनल इस्लाम इल्ला इस्मु वला मिनल क़ुरान इल्ला रस्मु। साईं फरमायो
मुझे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो, अहिड़ो ज़मानो ईंदो, ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मु, इस्लाम न हूंदो मगर नाले जो मुसलमान, नाले जो मुसलमान। ख़बर का बि न निमाज़ जी, न रोज़े जी, न पंहिंजे नबीअ जी सुञाणप, न तौहीद जी ख़बर, का बि सुञाणप न हूंदी, बस नाले जो चवंदो मुसलमान। वला मिनल क़ुरान इल्ला रस्म, क़ुरान न हूंदो मगर रस्म तौर। वॾनि खां वठी जो पियो आहे घर में, ईअं साईं फरमा रस्म तौर ॼण त क़ुरान मजीद पियो हूंदो, न क़ुरान खे पढ़ण जे लाइ तयार, न क़ुरान मजीद खे ॿुधण लाइ तयार, न क़ुरान मजीद ते अमल करण लाइ तयार। अल्लाह ताला इन आयत जे अंदर फरमायो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। अर्रहमान बाझारो, तमाम मेहरबान, अल्लमल क़ुरान सिखारी क़ुरान, खलक़ल इंसान पैदा की इंसान। आलम ने ते नुक्तो बयान फरमाया। अल्लाह ताला पहिरियों फरमाए थो मां इंसान खे क़ुरान सेखारियो, पैदा कई इंसान खे, माना पैदाइश जो ज़िक्र बाद में कयो अथई, पहिरियों क़ुरान जी तैलीम जो बयान कयो अथई। माना इंसान जी पैदाइश उन जो मक़सद आहे क़ुरान जी तैलीम। तंहिंजे करे अल्लाह से पहिरियों अल्लमल क़ुरान ज़िक्र फरमाए, पोइ फरमाए थो ख़लक़ल इंसान। ईअं न फरमाई त ख़लक़ल इंसान अल्लमल क़ुरान, ईअं न फरमाई। पहिरियों इंसान खे पैदा करे पोइ चई त क़ुरान सेखारे, न। हालांकि थींदो ईअं आहे, माण्हू पैदा थींदो, वॾो थींदो, पोइ सिखंदो न। पर अल्लाह सही थो फरमाए अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, सेखारी क़ुरान। माना इंसान जेको पैदा थियो आहे क़ुरान जे सिखण जे लाइ पैदा थियो। क़ुरान जी जे तैलीम न अथसि त कुझु बि कोन्हे। छो त क़ुरान जेको आहे असां तव्हांखे इल्म थो ॾिए, दुनिया जो बि आख़िरत जो, अल्लाह जो, अल्लाह जे रसूल जो। इंसान बणाइण वारी तैलीम हीअ क़ुरान मजीद जी। माना जंहिंखे साईं बेर शरीफ रहमतुल्लाह अलैह जे तफ़सीर मूं पढ़ियो, जंहिंखे क़ुरान जी तैलीम न आहे इहो इंसान ई न आहे। तो अल्लाह ताला हिते फरमाए थो अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान। रहमान एॾो रहम कयो जो क़ुरान सेखारी। अल्लमहुल बयान, सेखारी उनखे बयान। माना क़ुरान जो बयान अल्लाह इंसान खे सेखारी। मलाइका क़ुरान ॿुधंदा आहिनि पर बयान कोन कंदा आहिनि। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खणी ईंदो हो क़ुरान, बयान कोन कंदो। ॿी मख़लूक क़ुरान ॿुधे थी पर बयान कान कंदी। बयान अल्लाह इंसान खे सेखारे। क़ुरान खे जेको बयान कंदो इंसान कंदो। हज़रत साईं सैयद अताउल्लाह शाह बुखारी सब जो रहमतुल्लाह अलैह किथे मेहमान थी विया। पोइ मीज़बान साईं जे लाइ कमरो सेटिंग कई, उन में साईं खे विहारे रहाई। साईं जन रात जी हिते आराम कंदा। अध रात जो चई त ॾिसां साईं जे लाइ का ज़रूरत न पइजी वई हुजे। अचे ॾिसे त साईं कमरे में आहे ई कोन। चई मता कज़ा हाजत जे इरादे सां ॿाहिरि विया हुजनि, या ॿी कंहिं ज़रूरत जे इंतज़ार की, काफ़ी इंतज़ार की, न आया। ॿाहिरि निकिता झंग जे अंदरि ॾिठई त साईं जन क़ुरान पढ़नि था, नांग साईं जो क़ुरान ॿुधनि था। नांग ॿाहिरां वेठा, साईं क़ुरान पढ़नि पिया, नांग क़ुरान ॿुधनि। बयान इंसान कंदो। जिन्न ॿुधनि था, पखी ॿुधनि था, ॿी मख़लूक क़ुरान ॿुधे थी, मलाइका ॿुधनि था, पर बयान अल्लाह क़ुरान जो इंसान खे सेखारियो। पाण इंसान क़ुरान बयान न सिखे, क़ुरान न सिखे
तो यो पांजी दुनिया या आखिरत में जो नुकसान था। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक। अज़मत कुरान जो उन्वान सां प्रोग्राम आहे, तंहिंजे करे कुरान मजीद जे फज़ाइल जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि। न्याणियूं ऐं पुट जेके अॼु हिते कुरान मजीद मुकम्मल कयो अथनि, उन्हनि जे ख़ुशीअ में ही प्रोग्राम रखियो। हदीस पाक जे अंदरि अचे थो, जंहिंजो पुट या न्याणी हाफ़िज़ थी कुरान मजीद जी, या पुट हाफ़िज़ थी, उन जे पीउ माउ खे क़यामत जे ॾियारे अहिड़ा ताज परावींदा, अहिड़ा ताज परावींदा जो दुनिया जे सिज खां बि उन जी रोशनी वधीक सुहिणी। उलिज वालिदाहु ताज यौमल क़ियामह ज़ौहु का अहसन ज़ौ शम्स। हदीस उन जे अबे अम्मा खे अहिड़ा ताज परावींदा, अहिड़ा ताज जो उन जी रोशनी दुनिया जे सिज खां वधीक सुहिणी हुई। अहसन माना सुहिणी वधीक। सिज जी रोशनी तेज आहे, गर्मीअ में बीह न सघंदा, पर अल्लाह से फरमाए तो उन्हनि ताजनि जी जेका रोशनी हूंदी अहसन हूंदी, वधीक सुहिणी हूंदी, हसीन ऐं जमील हूंदी। तो माण्हू परेशान थींदा, ही शायद वली आहिनि, नबी आहिनि। अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो, मलाइका ऐलान कंदा, ही उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे बच्चनि खे क़ुरान मजीद हिफ़्ज़ करायो। ऐं क़ुरान मजीद जी नेमत खे अल्लाह ताला बार बार दोहराए तो याद करणु। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। अल्लाह सही फरमाए, असां क़ुरान मजीद खे आसान कयो आहे। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। ज़िक्र जो ॿ माना, हिकु याद करणु, ॿियो नसीहत हासिल करणु। अल्लाह सही फरमाए कुरान खे असां आसान कयो आहे याद करण जे लाइ, नसीहत हासिल करण जे लाइ। कुरान जी नसीहत बाबा सभिनी खे कबी आहे, जेके अणपढ़ियल हूंदा आहिनि उहे बि सम्झंदा, पढ़ियल बि सम्झंदा, अणपढ़ियल बि सम्झंदा। जेको सफ़ा कोरो ॼट हुजे पर कुरान मजीद जी जेका नसीहत ॿुधाए बसि तौहीद जूं ॻाल्हियूं, नमाज़ जूं ॻाल्हियूं सम्झनि, त अल्लाह सही फरमाए असां नसीहत जे लाइ कुरान खे आसान। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। अल्लाह सही फरमायो असां कुरान खे आसान कयो आहे, ॿी माना याद करण जे लाइ आहे। को कुरान मजीद खे याद करण वारो आसान। ॿियो को बि किताब तव्हांखे दुनिया जे अंदरि आसान न मिलंदो याद करण जे एतबार सां। जेकॾहिं याद करण जो किताब तव्हांखे मिलंदो त कुरान मजीद मिलंदो। स्कूलनि जे अंदरि उस्तादनि प्राइमरी पढ़ायो आहे सॼी उमिरि, पर जेकॾहिं उनखे चइजे उस्ताद तोखे कचो पहिरियों सॼो यादि आहे, कोन ॿुधाईंदो, सुवाल ई पैदा न थींदो। सॼो कचो पहिरियों यादि ॿुधाए, को बि किताब कंहिंखे यादि न आहे, कहिड़ो बि किताब कुरान खां सवाइ। कुरान मजीद ई आहे जो 30 सिपारा तव्हांखे हिन जा लखे करोड़े हाफ़िज़ मिलंदा। हर दौर जे अंदरि लखनि जी तइदाद में हिन जा हाफ़िज़ मौजूद। ॿिए कंहिं किताब जो हाफ़िज़ न मिलंदो। अॻियां आसमानी किताब सिर्फ़ नबियनि खे यादि हुया, उन्हनि जी उम्मतुनि खे यादि न हुया। तौरात, इंजील, ज़बूर ये अल्लाह जो एज़ाज़ जो असांजे रसूल जे दिल ते कुरान मजीद नाज़िल थियो। ही सॼो कुरान रसूल जे दिल मां किरास करे असां मुसलमाननि ताईं पहुतो। हिन कुरान जा तव्हांखे मर्द बि हाफ़िज़ मिलंदा, औरतूं बि मिलंदियूं, अखियुनि खां नाबीन बि तव्हांखे मिलंदा। नंढड़ा ॿार 5 सालनि जा, 8 सालनि जा, 10 सालनि जा कुरान मजीद जा तव्हांखे हाफ़िज़ मिलंदा। ॿिए कंहिं किताब जो तव्हांखे हाफ़िज़ न मिलंदो। हिंदुनि खे चैलेंज आहे दुनिया में गीता जो हाफ़िज़ ॾेखारियो, जंहिंखे सॼो गीता यादि हुजे। यहूदियुनि खे चैलेंज आहे तौरात जो हाफ़िज़ ॾेखारियो। ईसाइनि खे चैलेंज आहे इंजील जो हाफ़िज़ ॾेखारियो। असांजो बच्चो पूरी दुनिया खे ललकारे सघे थो
त असां मुसलमाननि जो दीन हक़ ऐं सच वारो दीन आहे, आख़िरी दीन आहे। सचो दीन जेकॾहिं आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको क़ुरान मजीद लथो हाणे इहो दीन आहे क़यामत ताईं। अॻियनि नबियनि जो दीन सचो बरत पंहिंजे दौर में हुयो, हाणे उन्हनि जो दीन उन्हनि ते हुकुम जेके हुया उहे सभु मनसूख थी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन क़यामत ताईं बाक़ी रहंदो, जारी रहंदो। इहो ई जेकॾहिं ईमान आणींदो त निजात जो ज़रियो बणबुस, न आणींदो त निजात न मिलंदी। तो कुरान मजीद वाहिद किताब आहे जिया तव्हांखे पूरी दुनिया में लखनि जे तइदाद में हाफ़िज़, छो त हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह कयो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह सही फरमाए बेशक कुरान मजीद के नाज़िल असां कयो आहे, कुरान मजीद जे हिफ़ाज़त जा मुहाफ़िज़ असां पाण आहियूं। जंहिंजी रब हिफ़ाज़त करे दुनिया उनखे कुझु नथी करे सघे। त मूं अर्ज़ पे कयो त हिन दुनिया जो रूह छा आहे, इब्तिदा में पे अर्ज़ कयो कुरान मजीद। जेसी त हिन जहान जे अंदर कुरान मजीद हूंदो, सिज पंहिंजी चमक ॾेखारी, चंड पंहिंजी चमक ॾेखारींदो, सितारा पिया चमकंदा, आसमान बि आबाद, ज़मीन बि आबाद। पर जॾहिं हिन जहान मां क़ुरान हलियो वियो उहे सभु शयूं फना थी। हदीस में चए थो आख़िरी दौर अहिड़ो ईंदो जो जॾहिं क़ुरान जी दुनिया जे अंदर इज़त न रहंदी। हाणे क़ुरान मजीद असांजे घरनि मां मोकिलाए वियो। अॻे मुस्लमान उथंदो क़ुरान जी तिलावत कंदो, हाणे सुम्हे त मोबाइल ॾिसी सुम्हे, उथे त बबल मोबाइल ते ग़लत प्रोग्राम ॾिसे। असांजे दुकाननि मां तिलावत हुयूं। अॻे औरतूं थियूं जंड पीअंदियूं, बिस्मिल्लाह पढ़ंदियूं, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदियूं, अल्लाह जो नालो वठंदियूं। उतां वई हली हा तिलावत ज़िक्र अल्लाह जो। नंढड़ो ॿार रोंदो हो त औरत पढ़ंदी ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हाणे नंढड़ो ॿार रोए त मोबाइल दाग सड़े त सड़े पर मोबाइल मां साईं फरमा अहिड़ो दौर ईंदो क़ुरान रस्म तौर पे हूंदो। उन दौर जे अंदर क़ुरान मजीद जा जेके अखर आहिनि उॾामी पोइ अल्लाह जे अर्श जे अॻियां क़ुरान मजीद जा अखर ईंदा। क़ुरान जा अखर अर्ज़ कंदा, रब जंहिं जहान में तो असांखे मोकिलियो हाणे उते असांजी इज़त न रही आहे। अल्लाह खे जलाल ईंदो, क़ुरान मजीद खे उते पाण टकराईंदो। उन खां पोइ तौबह जा दर बि बंदि थींदा, क़यामत क़ाइम थींदी। अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ जे अंदर 3 हाफ़िज़ ऐं नाज़रा वारा काफ़ी न्याणियूं ऐं छोकरनि क़ुरान मजीद नाज़रा मुकम्मल कयो आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह ताला इन्हनि खे क़ुरान मजीद जे सांढण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह ताला ॿिया बुज़ुर्ग अची विया आहिनि, उन्हनि जा ख़ुसूसी बयान थींदा। व आख़िर दावना अल्हम्दुलिल्लाह।